सुहणा माण्हू प्यारा माण्हू सुहणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहणा माण्हू। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? उम्मीद कयां थी ख़ुशि हूंदव। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे आबाद रखे, ख़ुशि रखे ऐं सदाईं आबाद हुजो। ऐं पंहिंजी सिंध धरतीअ जे लाइ बि इहा ई दुआ आहे त अल्लाह साईं असांजी सिंध धरतीअ खे क़ाइमु दाइमु रखे, सदाईं आबाद रखे, ख़ुशहाल रखे, सदा बहार असांजी जेका सिंध धरती आहे उहा महकंदी रहे, बहकंदी रहे। ऐं खोड़ साथियूं दुआऊं आहिनि सिंध वासियुनि जे लाइ, सिंधियुनि जे लाइ। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, बचनि ॿारनि सुधा सभिनी खे मुंहिंजो सलाम क़बूल हुजे। ऐं सम्झी त विया हूंदो त मां छा चवण वारी आहियां, असांजी ॻाल्हि यूट्यूबर्स वारी। त मुंहिंजे चैनल सादिया चन्ना ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो, वीडियो पसंदि अचे त लाइक करे छॾियो। ऐं अॼु वरी हिकिड़े प्यारे सुठे सुहिणे गेस्ट सां गॾु आहियूं असां। ऐं जी नादिया, कीअं आहियो तव्हां? मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। ऐं उमेद थी कयां त जेके असांखे ॾिसंदा उहे बि ठीकु हूंदा ऐं एकता जे ॾींहं खे ईद जीअं सेलिब्रेट कंदा हूंदा। आमीन, इंशाअल्लाह ताला ज़रूरु कंदा। पर तव्हांखे ख़बर आहे त हीअ अपलोड मां हींअर ई कंदमि पंहिंजी वीडियो एकता जे ॾियारे खां अॻु में। त 2 ॾींहं असां इंतज़ारु न कंदासीं, तव्हांजी वीडियो अॼु सुभाणे अपलोड थी वेंदी। मां तव्हां सभिनी खे ॿुधाईंदी हलां त सभिनी जी तमामु घणी फेसबुक ते, इंस्टा ते ऐं पंहिंजो व्हाट्सअप ते बि तमामु घणो ग्रुप में इहो चयो वियो हो त अदी तानिया सां गॾु वीडियो ठाहियो त तानिया सां वीडियो मां अपलोड करे छॾी आहे, तव्हां ॾिठी हूंदी त तानिया चन्ना सां गॾु। ऐं वरी ॿी रिक्वेस्ट इहा हुई त अदी नादिया सां बि वीडियो ठाहियो, अदी आलिया सां बि वीडियो ठाहियो ऐं अदी तव्हां शबीना चन्ना सां बि तमामु घणी आई हुई रिक्वेस्ट। पर अम्मी मसरूफ़ आहे कंहिं अम्मा शबीना मैडम शबीना चन्ना काफ़ी मसरूफ़ आहे शूटिंग्स वग़ैरह में, इन करे उन्हनि टाइम न ॾिनो आहे। इंशाअल्लाह ताला उन्हनि सां बि वीडियो ठाहींदमि। ऐं हींअर तव्हांजी घणी फरमाइश खां पोइ नादिया चन्ना तव्हांजी ख़िदमत में आहे, हाज़िर आहे मूंसां गॾु। त वरी तव्हां मुंहिंजे चैनल जे लाइ छा चवणु चाहींदव ऐं हिकिड़ो सुहिणो कलाम ॿुधाए छॾियो। कलाम मां ख़ैर अहिड़ी ख़ासि सिंगर त न आहियां, पर हिकिड़ो नंढिड़ो कलाम कलाम जीअं एकता जा ॾींहं वेझा अचण वारा आहिनि ऐं एकता जे हवाले सां मां कलाम ॿुधाईंदमि। ईंदा त न आहिनि, न ई मां सुरीली आहियां, त उन हिसाब सां हिकिड़ो ई कलाम ईंदो आहे। जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां, जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां, अबाणे वतन तां सिंध जे चमन तां, अबाणे वतन तां सिंध जे चमन तां, जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां। वाह 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 वाह, माशाल्लाह माशाल्लाह, तमामु सुठो। ऐं मुंहिंजे चैनल जे लाइ छा चवणु चाहींदो? ऐं तव्हांजे चैनल जे लाइ मां इहो चवंदमि त मां बि कमेंट्स रीड कंदी आहियां। उन लिखियो त पेपर वर्क करे जेको आहे त ॻाल्हाईंदा कयो। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो नओं माण्हू आहे, उहो जेसि ताईं उन वर्क खे स्टार्ट कंदो, उन जे बारे में ॻाल्हाइणु सिखंदो, त उनखे थोरो टाइम लॻंदो आहे ऐं उहो ग़लतियुनि खे सुधारींदो आहे। ऐं तव्हां जेके कमेंट्स कंदा आहियो, सुठी ॻाल्हि आहे, तव्हां उन ग़लतियुनि खे ॿुधायो था ऐं उहे ग़लतियूं तव्हांखे सुधारण बि खपनि। स्लो आस्ते आस्ते कोशिशि कामयाबीअ जी कुंजी हूंदी आहे। त इंशाअल्लाह दुआ था कयूं त तव्हांजो चैनल जेको आहे यूट्यूब चैनल सादिया चन्ना ऑफिशियल, इहो कामयाबु थी वेंदो। असांजी ख़ासि दुआऊं तव्हांजे लाइ आहिनि। ऐं सच में असांजी सॼी फैमिली मां जेकी महिनत सादिया कंदी आहे, त इन खां वधीक महिनत कोई बि न कंदो आहे। असां सिर्फ़ु सोचींदा रहंदा आहियूं, हीअ सोचे करे उन कम ते कमु बि कंदी आहे। त इंशाअल्लाह अल्लाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो इंशाअल्लाह ताला। आमीन सुम आमीन, इलाही आमीन। ऐं जेको असांजी सिंध सां असांजी जिंद आहे, त सिंध समूरी सूंह आहे, सर सब्ज़ आहे, त उन सां असांजो सिर लॻे, सदाईं लॻे, जिए सिंध सदा जिए। ऐं इन सां गॾु ई थैंक यू सो मच, तव्हां मुंहिंजे लाइ कमेंट्स कया ऐं सादिया खे चयव त तव्हां सादिया मुंहिंजो ख़ासि मतिलबु थोरो टाइम वठी करे चैनल ते कुझु ॿ अल्फाज़ जी बिल्कुलु मां इहो ई ॿुधाइणु चाहींदमि त मुंहिंजी सिस्टर नादिया काफ़ी मतिलबु ज़िमेदार, बुर्दबार ऐं इहा ॾिसण में ईअं सिर्फ़ु मामूली टिकटॉकर आहे, बल्कि हूअ तमामु घणी सेंसियर ऐं सीरियस छोकिरी आहे।
पर माशाल्लाह उन्हनि पोइ बि मुंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ एतिरो टाइम कढियो। तव्हांजी वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, थैंक यू। ऐं वरी मुंहिंजे यूट्यूब चैनल ऐं सादिया जो चैनल सादिया चना ऑफिशियल, उनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, कमेंट्स कयो ऐं वॉच टाइम बि ॾींदा अचो त जीअं सादिया जो चैनल मतिलबु कामयाबु थी वञे। छो जो जेको माण्हू महिनत कंदो आहे उनजी महिनत नज़र ज़रूरु ईंदी आहे, पर मतिलबु थोरी तव्हां बि उनखे सपोर्ट ज़रूरु कयो। त असां त उनखे सपोर्ट कयूं था, पर वरी बि हिकु दफ़ो ॿीहर सादिया चन्ना ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूरु 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 कयो, बेल आइकन बटन बि दबायो ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक कंदा कयो। वीडियो पसंदि अचे त लाइक ज़रूरु कंदा कयो ऐं सुठा सुठा कमेंट्स कंदा कयो। ऐं जेके ॻाल्हियूं तव्हांखे जीअं अॻ में बि तव्हां लिखियूं हुयूं त जेके बि हुजनि ख़ामियूं उहे ज़रूरु ॿुधाईंदा कयो त जीअं उन्हनि ते अमल बि कयो वञे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं थैंक यू अगेन। ऐं लास्ट में वेंदे वेंदे हिकिड़ो सुहिणो कलाम धरती जे लाइ पंहिंजी सिंध धरती जे लाइ। एॾा ख़ासि कलाम न ईंदा आहिनि, बसि जीअं अॻ में ॿुधायमि त बसि पोइ बि हिकिड़ो अल्फाज़ चवंदमि, सिंध जा मारूअड़ा सदाईं जीअंदा रहनि। मूंखे इहो अल्फाज़ मारूअड़ा जोगी शाल जियन, सिंध जा सांगीअड़ा जोगी शाल जियन। मूंखे अचानक अची वियो यादि त अची वियो, असांखे अचणु घुरिजनि, पर छा चइबो मतिलबु इहे जेके असांजा टिपिकल सॉन्ग्स आहिनि इन्हनि खे ॻाइण खां या इन्हनि जी शाइरीअ खे पढ़ण खां इन करे घणो अवॉइड कंदा आहियूं त कॾहिं हिननि जे लफ़्ज़नि में हेर फेर न थी वञे, पोइ उन में जेको आहे त मतिलबु ग़लती जी कोताही न हूंदी आहे। मतिलबु इन करे बहितर आहे त उन्हनि खे अगरि तव्हां चओ या ॻायो या पढ़ो त उन्हनि खे सही तर्ज़ में पढ़ो, सही जुमलनि में पढ़ो ऐं सही बयां कयो, या नथो अचे त बिल्कुलु ई न पढ़ो। हलो थैंक यू सो मच। ऐं तव्हां ॻाल्हि ॿोल्हि कंदे कंदे तमामु सीरियस बि गुफ़्तगू कई ऐं तमामु सुठो मैसेज ॾिनो आहे। तव्हां वाक़ई असांखे सिंध धरतीअ जे लाइ जेके कलाम ऐं क़ौमी तरानूं ऐं असांजा ॿिया गीत नग़मा उन्हनि खे भली तरह सुठे तरीक़े सां ॻाइणु घुरिजे ऐं उन्हनि जा लफ़्ज़ असांखे सोचे सम्झी ख़ासि करे जेके अॼुकल्ह असां वटि होजमालो थो चयो वञे, उन्हनि खे अनएक्सपीरियंस माण्हुनि खे ॾिठो वियो आहे त होजमालो जो को हुननि खे एक्सपीरियंस न आहे ऐं हो किथे बि कंहिं बि महफ़िल में होजमालो शुरू करे छॾींदा आहिनि, जंहिंजो ख़बर ई न हूंदो आहे त किथां होजमालो अचे थो किथां नथो अचे। ज़रूरी न आहे त सखर वारी पुल तां ऐं इहे 2-3 जुमिला अचनि था त तव्हां होजमालो चओ था। होजमालो असांजे मतिलबु सिंध ते आहे पूरो, त उनखे मुकमल जॾहिं तव्हांखे अचो असांजे क़ौमी गीतनि में शुमार आहे, पर उनखे अगरि तव्हांखे बहितर तरीक़े सां अचे थो त तव्हां उनखे चओ, न त न चओ मुंहिंजे ख़्याल में। ऐं मां उमेदु थी कयां त अगरि मुंहिंजी कमेंट्स में मां इंतज़ारु कंदमि त अगरि जेके माण्हू मुंहिंजे इन ॻाल्हि खां मुताफ़िक़ हुजनि त मां कमेंट ज़रूरु रीड कंदमि ऐं उन्हनि खे रिप्लाई बि मां ज़रूरु कंदमि। त इन ॻाल्हि मां जेके मुताफ़िक़ हुजनि त उहे ज़रूरु 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 इन ते रिप्लाई ज़रूरु कजो इन ॻाल्हि जो त क़ौमी गीतनि जे हवाले सां अगरि तव्हांखे अचनि था त चओ, न त बेवजह हरू भरू उन्हनि खे न चओ। हलो ठीकु आहे नादिया, थैंक यू सो मच। तव्हां पंहिंजो कीमती टाइम ॾिनो। ऐं वरी लास्ट में मां इहा ई ॻाल्हि चवंदमि त प्लीज़ महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं जिन सब्सक्राइब कयो आहे उन्हनि जी मां थोराइती आहियां। ऐं वॾी महिरबानी तव्हां बि पंहिंजो कीमती टाइम कढी मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ॾिसो था ऐं वॉच कयो था ऐं वॉच कंदा रहो, ॾिसंदा रहो ऐं सुठा सुठा कमेंट कयो ऐं वीडियो पसंदि अची वञे त लाइक कयो, तमामु घणी पसंदि अची वञे त शेयर कंदा वञो। अल्लाह हाफ़िज़।